हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली का रांदीका रांदीका ॿारनि जी काइनात हूंदा आहिनि। रांदीका बाज़ार मां बि मिलंदा आहिनि ऐं के ॿार जेके बाज़ार मां ख़रीद न करे सघंदा आहिनि उहे वरी मिटीअ मां, काठियुनि मां, कखनि काननि मां, कपिड़नि मां ऐं कुझु अहिड़ियुनि ॿियनि फज़ूल शयुनि मां पंहिंजा रांदीका पाण ठाहींदा आहिनि। पर शागिर्द साथियो, बाज़ार मां मिलंदड़ रांदीकनि ऐं हिननि हथ जे ठाहियल रांदीकनि जा ॿारनि जी नफ़्सियात ते मुख़्तलिफ़ असर पवंदा आहिनि। बाज़ार मां रांदीका मुफ़्त में न मिलंदा आहिनि, पैसे सां मिलंदा आहिनि ऐं जीअं त पेरेंट्स वालिदैन पैसे मां उहे ख़रीद करे ॾींदा आहिनि ॿारनि खे, त पोइ घणो करे माइट इहा ई तनबीह कंदा आहिनि त इन्हनि सां तव्हां पाण ई खेॾो, पासे जे ॿियनि ॿारनि खे न खेॾणु ॾियो, उहे भञी छॾींदा ऐं इन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो। अहिड़े नमूने सां घणो करे ॿार उन्हनि सां खेॾंदा घटि पर उन्हनि जो ख़्यालु घणो कंदा आहिनि। ऐं ॿिए पासे जेके हथ जा ठहियल रांदीका आहिनि उहे मुफ़्त जा हूंदा आहिनि, उन्हनि जे करे वालिदैन जी उन्हनि में का बि इन्वॉल्वमेंट न हूंदी आहे। उहे ॿार गॾिजी ठाहींदा आहिनि, हिक ॿिए जे लाइ ठाहींदा आहिनि, गॾिजी उन्हनि सां खेॾंदा आहिनि बेतकल्लुफ़ ऐं भॼी पिया त छा वरी ठाहे सघिबा आहिनि। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि त उहे ॿारनि में क्रिएटिविटी पैदा थींदी आहे, तख़लीक़ियत। ॿार शयुनि खे पाण ठाहींदा आहिनि ऐं शयुनि खे ठहंदे ॾिसंदा आहिनि। मिटीअ मां हिकिड़ो उठ ठहंदे ॾिसंदा आहिनि, हिकिड़ो डांद गाॾो ठहंदे ॾिसंदा आहिनि। अव्हां कॾहिं कुंभार जे दुकान ते ज़रूरु वञो, उन जी चकी, उन जो चक ऐं उन जी आवी ॾिसो। पोइ उन जे कुंभार जे हथनि खे ॾिसो त सही त मिटीअ जे पिनोड़नि मां हू शाहकार कीअं थो तख़लीक़ करे। त शागिर्द साथियो, मिटीअ जा रांदीका ॿारनि में तख़लीक़ियत पैदा कंदा आहिनि, भाईचारो पैदा कंदा आहिनि, मोहबतूं पैदा कंदा आहिनि। सो बाज़ार मां रांदीका भली ख़रीद करियो, भली उन्हनि खे लिकाए रखो, उन्हनि जी हिफ़ाज़त करियो, पर मिटीअ जा रांदीका, फज़ूल शयुनि मां रांदीका, काठियुनि मां, कखनि काननि मां, कागरनि मां ऐं कपिड़नि मां ज़रूरु ठाहियो ऐं उन्हनि सां गॾिजी सॾिजी रांदि ज़रूरु करियो। शागिर्द साथियो, इन ई अॼोकी ॻाल्हि सां हाणे पाण हलूं था लतीफ़ सरकार जे बैत ॾे। मूमल मारे मीर आहे ॼन खे आकरी, सोढी घणा सकाया पढ़िया पणत पीर, हणे तन खे तीर मणियो जन मथे में। लतीफ़ सरकार फरमाए थो, मूमल मारे मीर आहे ॼन खे आकरी। मूमल मीरनि खे मारे थी, शिकारियुनि ते त हुन जी अख ई नथी ॿुॾे। सोढीअ घणा सकाई आहे
पढ़िया पणत पीर। यानी उन्ही सोढीअ उन्ही मूमल केतिरनि खे रोले छॾियो, सकाए सकाए थकाए छॾियो। पढ़िया पढ़ियल माण्हू, ॾाहा माण्हू, पणत पंडित, बुज़ुर्ग, तकवा वारा, परहेज़गार, इबादत गुज़ार, पीर पीर सन पोढ़ा वॾी ॼमार वारा जिन जी उमिरि गुज़री वई। हाणे तन खे तीर मणियो जिन मथे में, तीर उन्हनि खे थी हणे जिन जे मथे में मणियो आहे। शागिर्द साथियो, लतीफ़ दर हक़ीक़त मूमल जे नाले असांखे पंहिंजी मंज़िल सां रूशनास थो कराए। यानी मूमल जी जाइ ते असांखे मंज़िल रखणो पवंदो। मूमल मारे मीर आहे ॼण खे आख़िरी। मंज़िल जेका आहे सा मीर पीर नथी ॾिसे। मीर पीर हुजणु ज़रूरी न आहे मंज़िल खे माणण जे लाइ। आहे ॼण खे आख़िरी, जेके शिकार था कनि, जेके चाहिनि था कंहिं न कंहिं नमूने सां वझ वठी असां हासिल करियूं का शइ, उन्हनि खे नथी मिले। सोढी घणा सकाई आहे, पढ़िया पणत पीर। मंज़िल जी जुस्तजू जे लाइ रुगो पढ़ियल हुजणु, रुगो इबादत गुज़ार हुजणु ऐं ठल्हो पीर सन हुजणु बि ज़रूरी न आहे। हाणे तन खे तीर मणियो जिन मथे में, जिन खे मणियो हुजे, मोहबत हुजे, लगन हुजे, चाह हुजे ऐं सचो जुनून हुजे मंज़िल खे माणण जो, त मंज़िल उन्हनि खे ई मिले थी। असांखे उमेदु आहे त असांजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुती हूंदी। मंज़िल खे माणण जे लाइ जुनून रखो, चाह रखो, सचो इश्क रखो। हाणे अचो त शागिर्द साथियुनि जा मोकिलियल कुझु बैत था ॿुधो। सो ही सो हू सो अजल सो अल्लाह सो पीढ़ी सो पसार सो वेर सो। साईं सदाई करीम मथे सिंध सुखा, दोस्त मिठा दिलदार आलिम सबा बात कानी। शागिर्द साथियों, हाँ बैत ॿुधा यकीनन अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि कोई लतीफ़ जो चूंड बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते मोकिलियो, व्हाट्सअप करियो। असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदासीं। तव्हां खां मोकिलायूं था हफ़्ते जे लाइ, सदाईं जे लाइ। जी लतीफ़।